जेकॾहिं ऑर्डिनेंस आड़ा आहिनि त पोइ पाले मुल्को आइन में जज बणजण लाइ कंहिं ॿिए मुल्क जी शहरियत या रहाइश रखण नाहियत नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार ऑफिस सेनेटर फैसल वावड़ा जे ख़त जो जवाब ॾेई छॾियो। जवाब में चयो वियो आहे त वकील खां हाणे कोर्ट जो जज बणजण वक़्तु उन खां ॿिटे शोहरत जी मालूमात नथी वरिती वञे। जस्टिस अतर मिनल्लाह छहनि जज जे ख़त ते पाण मुरादे नोटिस जी कार्रवाई में इहा ॻाल्हि वाज़े कई। जस्टिस अतर मिनल्लाह ॿुधायो त जस्टिस बाबर सत्तार जे ग्रीन कार्ड जो मामलो जुडिशल काउंसिल में डिस्कस थियो। सुप्रीम कोर्ट जुडिशल काउंसिल डिस्कशन खां पोइ जस्टिस बाबर सत्तार खे जज बणाइण जी मंज़ूरी ॾिनी। दुबई लीग्स नॉर्वे मां लॉन्च कई वई। दुबई लीग्स वेबसाइट आहे जंहिंजी तस्दीक नाहे। मुंहिंजो नालो इलेक्शन कमीशन जे गोशवारनि मां कढी लीग्स में शामिल कयो पियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिली नामेमर जो मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं पीटीआई पार्टी नंढी सोच जो मालिक आहे। पीटीआई में नंढी सोच जी शुरूआत क़यादत खां थिए थी। पीटीआई पार्टी हमेशह नफ़ेड़ जी सियासत कई। केपी हुकूमत जेको कुझु कयो उहा नंढी सोच जी अकासी आहे। गवर्नर जे एनेक्सी बंदि करणु अणसब जी सियासत जो सबूत आहे। शर्जिली नामेमर कराची जे उरगी टाउन वासियुनि लाइ ऑरेंज लाइन फ्री बस सर्विस जो इफ़्तिताह करे छॾियो। आज़ाद कश्मीर में कुछ शहरपसंदनि डफेड़ पखेड़ण जी कोशिश कई। पाकिस्तान दुनिया जे हर फोरम ते कश्मीरियुनि लाइ आवाज़ उथारे थो। OIC कॉन्फ्रेंस में कश्मीर जो मसइलो भरपूर नमूने उथारियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आज़ाद कश्मीर जे इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त हू आज़ाद कश्मीर जे माण्हुनि जी क़ुर्बानीनि खे क़दर जी नज़र सां ॾिसनि था। शहीदनि जे वारसनि खे इमदादी पैकेज ॾींदा। नून लीग जी हुकूमत 5 साल पूरा करे त पाकिस्तानी पंजाब मुख़्तलिफ़ नज़र ईंदा। जॾहिं बि नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ईंदी आहे त उनखे साज़िश ज़रिए ख़त्म कयो वेंदो आहे। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो बहावल नगर में तक़रीब खे ख़िताब। चयाईं हाणे नवाज़ शरीफ़ जे चौथी हुकूमत में तरक़ी जो सफ़र शुरू थी चुको आहे। उनखे रुकणु न घुरिजे। रुस्तम भरसां ॻोठ ॻाढ़ो मक़ाम ॿाहिरां मच्छीअ जे फार्म ते सुतल ॿ चौकीदार मुबैना तौरु अगवा। रुस्तम थाणे जी अदमा सफ़दर लाड़ो भट्टा मोहम्मद सालिह पहोड़ ऐं अब्दुल हमीद पहोड़ खे हथियारबंद मुबैना तौरु अगवा करे विया। वारसुनि मूजिबि ॿाहिरां मच्छीअ जे फार्म ते असांजा नौजवान सुतल हुआ। राति देरि सां ई खेनि अगवा कयो वियो आहे। पनो आकिल में मुगवी निगर जी बाज़ाबी लाइ शटरबंद हड़ताल। थाणे आॾो धरड़ो मोहम्मद हुसैन आरई जी बाज़ाबी लाइ शहरनि शटरबंद हड़ताल करे दुआसो खां एहतिजाजी रैली कढी। शहरनि वासनि ऐं सिविल सोसाइटी जो थाणे आॾो धरड़ो। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुगवी निगर जी बाज़ाबी जो मुतालबो। खैरपुर में सिविल अस्पताल जे डॉक्टर खे पेश न करण ते DHO खे शोकास नोटिस जारी। फोर्थ सिविल जज जी अदालत में सिविल अस्पताल खैरपुर जो डॉक्टर अबू तालिब बलोच नोटिस बावजूद पेश न थियो। अदालत पारां कावड़ जो इज़हार। अदालत सिहत ऑफिसरनि ख़िलाफ़ शोकास नोटिस जारी करे छॾियो। ऐं कश्मीरी परपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु बारड़ो फो तंग वधी टे थी वियो। ईदगाह पाड़े में 5 वरिये जो रिहान बुरड़ो उरड़ी बिगी ज़िंदगी जी जंग हाराए वियो।